नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक़्तां के इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त शाहरुख जतोई सूदो बाअसर कैदियुनि खे शाहणायूं सहूलतूं मिलण जी ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾिनी वेंदी ऐं शाहरुख जतोई मामले जी बि जांच कराए बि। कराची में हिक तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त PTI जहिड़ी बेअस हुकूमत कॾहिं बि न आहे ॾिठी। इस्लामाबाद खां 1 किलोमीटर जे फ़ासिले ते वाक़ियो थियो ऐं हुकूमती रद्द अमल सभिनी ॾिठो। इन खां वधीक बेअसी कहिड़ी हूंदी जो चवनि था मरी इंसामिया बहितरीन कम कयो। हिन खां अॻु एहसाब अदालत में नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस जी ॿुधणी थी, जंहिं सिलसिले में मुराद अली शाह ऐं ॿिया अदालत में पेश थिया। एहसाब अदालत जे जज असगर अली रेफरेंस जी ॿुधणी कई, जंहिं दौरान शरीक जवाबदार शाहनवाज कोरोना सबब पेश न थियो ऐं अदालत में शरीक जवाबदार जो कोरोना बाबति मेडिकल सर्टिफिकेट पेश कयो वियो। एहसाब अदालत जो जज पुछाणो कयो त नेब जो जांच ऑफिसर किथे आहे। नेब प्रोसिक्यूटर चयो त जांच ऑफिसर ठीक न आहे। मोज़िज़ जज चयो त जांच ऑफिसर खे कंहिं हिक जवाबदार जी मिल्कियत जा तफ़सील ॾियण घुर्जनि। नेब प्रोसिक्यूटर वसीम जावेद चयो त जवाबदार मोहम्मद अली जी असासन जा तफ़सील न मिली सघिया आहिनि, जंहिं बाद अदालत केस जी ॿुधणी 1 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।